असां हींअर छंडर मोरी लॻे ॻोठ मोरसरंगी वटि असां हींअर बीठा आहियूं। असां सभु जो हिन खंड खां पोइ हिकिड़ी फटी हई इंचनि जे हिसाब सां त ॾिसूं त पाणी घणो लहे थो घणो चढ़े थो। असां हींअर वञी रहिया आहियूं उन हिन ॻोठाणनि जो चवणु आहे त पाणी चढ़ियो आहे। अब अरे पास साइड कर पंजे ते मार गया सतें ते पानी मार के जग ले ओए सतें ते ए सब जो असां निशान करे आसे पंजन ते ऐं हींअर 2 इंच चढ़ी आहे हिन खंड खां पोइ बि। हे साईं छंडल मोरी लॻे ॻोठ मोरो सुरंगी हे पीर मशाक सां गॾु ई गॾु असांजो हे ॻोठ आहे। हिन सां गॾु ई असां हे फटी हई रात